अरे ये छो था कयो? 1.25 साल थी वियो हिक लिपस्टिक के, आखिर घणा ॾींहं हलाया? अरे तोखे लिपस्टिक लगाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पुट जो स्कूल जा कलर बॉक्स अथई न, जेको कलर खपई खण ऐं लॻाए। किथे अची फाथस? हर ॻाल्हि ते कंट्रोल, सभु का शइ ताले में बंदि। खंड ऐं लूण बि कॿट में था रखो। अरे सेहत सुठी रखण लाइ खाधे ते कंट्रोल कबो आहे। तव्हां त बुख था मारियो। दाल में हिकु टमाटो 2 मिर्च पवंदा, करी ठाहियां त 2 भींडियूं ऐं 2 गुआर पवंदियूं। अरे खसीस लूण ते बि रोशनी लॻाए छॾी अथव। इहो तूं बराबरि नथी चईं। नेनी पालक पनीर में पोइ टमाटा कोन विधव? हा, ऐं पोइ सॼा सारा 3 ॾींहं सभु भाॼियूं बिना टमाटनि जूं ठारायव। तंहिंजो छा? अरे साल में खाली 2 साड़ियूं, हिकु ड्रेस ऐं हिकु सैंडल ई ॾींदा आहियो। कॾहिं न कंहिंजी शादीअ ते वञणो हूंदो आहे न, त पंहिंजी शादी वारी साड़ी पाइणी पवंदी आहे। हेॾा साल थियनि शादी करे, हेॾियुनि शादियुनि ते वई आहियां, पर हर दफ़े ईअं ई लॻंदो आहे त पंहिंजी वेॾीअ ते वेठी आहियां। अरे कपिड़ा पाइबा आहिनि शरीर ढकण लाइ, फैशन शो करण लाइ न। चङो ठीकु आहे, हिन साल तोखे हिकिड़ो रओ एक्स्ट्रा प्रॉमिस। अरे पर वो रओ पाईंदसि कहिड़ी ड्रेस ते? अच्छा छॾियो, लिपस्टिक खे छॾियो। हेॾा पासे में ई न भरिसां सैंडलनि जो सेल लॻियल आहे। अरे सुठा सुठा सैंडल सस्ते में था मिलनि, हलो न वठी ॾियो न प्लीज, हलो न। ॾिसो ॾिसो, मुंहिंजी चंपल जी हील बि त निकिरे पई। अरे मुंहिंजो ॾे वालो कढाईंदी छा? ही सेल वेल सभु नाले जा हूंदा आहिनि, पहिरीं खां ई अघु डबल करे रखनि, पोइ 50% डिस्काउंट। ॻाल्हि त साॻी थी न। वेंदसि सुभाणे सीता सिंधु भवन में, ही पुरानो चंपल लाइ फिटी करे नओं चंपल पाए ईंदसि। अरे सुठो, माना सुभाणे तूं घर में मानी त कोन खाईंदी है? ऐं बि पैसा बचिया। अरे भाई मानी छो कोन खाईंदसि? अरे हेॾी महिनत करे सीता सिंधु भवन वेंदी है त लंगर खाई अचिजे, अॻो पोइ असां पीउ पुट जो बि खणी अचिजे। सॼो ॾींहुं पैसा पैसा। अरे हिन माण्हूअ जो हाणे मां छा करियां? पैसो पियो तिजोरीअ में सरे, मजाल जो मुंहिंजो मुड़ुसु मुड़े। छा करियां जो हिन जी दिलि बदिलजी वञे? कुछ त करणो ई पवंदो। अरे छा? को साईंअ जो प्यारो, को सूफ़ी, को संत, को तंत्र मंत्र, को जादू टोनो, कुछ त हूंदो। कोई बाबा बंगालीअ खे ई पकड़नो पवंदो। कुछ त करणो पवंदो, पर छा करियां? हा, कुछ न कुछ त कंदसि मां, कुछ न कुछ त करणो ई पवंदो। अरे शर्मिली, ॾिठई उन माया ॾिठई? केड़ी माई स्वामी? मुंहिंजो ध्यान त तव्हां जे चरणनि में हुओ। अरे खोल, घूंघट खोल, खुलियल अखियुनि सां ॾिस, ज़ालूअ जे किथां जी किथे पहुची वई आहिनि। ज़मीन खे छॾी आसमान में पई उॾामनि, सुर्ग जो सैर पई कनि, ऐं तूं आई जो। पर मुंहिंजो स्वर्ग त तव्हां जी सेवा में आहे स्वामी। तव्हां थकिजी पिया हूंदा, तरसो मां तव्हां जा चरण थी। अरे चरणनि खां अॻु पोइ मुंहिंजो गलो दबाई छॾ, त रोज़ रोज़ ई झंझट लही पवे। ईअं छो था चओ स्वामी? स्त्रीअ जो सचो सुख त उन ई स्वामीअ सां ई थींदो आहे। उन जी सेवा करण में ई त स्वामीअ जो पत्नीअ जो धर्म थींदो आहे। अरे यार मां सिर्फ़ु एतिरो थो चवां, अरे यार ज़ाल मुड़ुस जो संबंध कचड़ो न हूंदो आहे, उहो हिकिड़ी हस्ती आहे। ऐं हस्ती सखी मस्ती करणु घुरिजे। एंजॉय लाइफ, एंजॉय करणु खपे। डांस, रोमांस, किटी पार्टी, मेकअप वेकअप कराए पंहिंजे पाण खे ग्रूम कर, मॉडर्न कपिड़ा पाई करे पंहिंजे पाण खे ग्लैमरस एलिगेंट बणाए। त कॾहिं तूं मूंसां गॾु कंहिं पार्टी या क्लबुनि में हली त माण्हुनि जो वात फाटी पवे, माण्हू मूंखे ॾिसी जेलस फील कनि, ऐं इहो सभु ॾिसी मूंखे तो ते नाज़ थिए। छी। स्त्रीअ जी सची सुंदरता त उन स्वामीअ सां ई थींदी आहे। उन ई सूंहं खे ॾिसण जो हक़ सिर्फ़ु स्वामीअ जो ई थींदो आहे। ही घूंघट, ही पलो, ही त उन ई लज जा रखवारा थींदा आहिनि। शर्म ऐं हया त। अरे मां तोखे बेशरम थियण लाइ कोन थो चवां,
मां त सिर्फ एतिरो थो चवां त मॉडर्न कपिड़ा पाए। हे साड़ी छड़ी जीन्स ऐं टॉप पाए, कलाक वारनि में तेल विझण जे बदिरां वार खोली करे सेक कराए, मॉडर्न कपिड़ा पाई करे पंहिंजे पाण खे उथण वेहण जो सलीक़ो सेखार त माण्हू बि ॾिसनि त मुंहिंजी ज़ाल छा चीज़ आहे। यानी त तव्हां मुंहिंजी नुमाइश था करणु चाहियो। अरे तव्हां चाहियो था त ही सभु मर्द मूंखे घूरे घूरे ॾिसनि ऐं पोइ वेही मुंहिंजे सूंहं जूं ॻाल्हियूं कनि। अरे बाबा, तव्हां चाहियो था त मां शहर में हया खे हवा खाराए करे क्लबुनि ऐं होटलुनि में नचंदी विया। तव्हां चाहियो था त मां बेशरम बणिजी वञा। तव्हां मूंखे चरित्रहीन बच्चन था बनाइणु चाहियो। अम्मा, बाबा, अलाए कहिड़ा पाप कया हूंदा के जन्म में जो अॼु ही ॾींहुं ॾिसो। शर्मिली मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, अरे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध यार। मां त सिर्फ एतिरो थो चवां त ये थोड़ी फैशनेबल थे, थोड़ी फॉरवर्ड थे, पर ये वरी बेशरम बचलन। हाँ भी हार मरण वारो त करणो पवंदो, कुछ अहिड़ो जो हिन जी दिल बदलजी वञे। पर कीअं? को त रस्तो हूंदो, को जो प्यारो, को सूफी, को संत, को मंत्र, का झाड़ फूक, को जादू वादू घोलणो पवंदो। कंहिं बाबा खे, कंहिं बंगालीअ खे ही पवंदो, घोलणो पवंदो, घोलणो पवंदो। दिल बदलायो, फ्री ट्रायल पीरियड लाइ पंहिंजो दिल ॾियो ऐं जेको खपे वठो। बदलायो बदलायो दिल सां दिल बदलायो, फ्री ट्रायल पीरियड लाइ बदलायो बदलायो दिल सां दिल बदलायो। बाबा दया कयो, चओ पुत्री, दया कयो बाबा। तोखे छा खपे? बाबा अॼु मूं सुबुह तव्हांखे व्हाट्सएप कयो हो। ओ व्हाट्सएप, हा लेट मी चेक। तुंहिंजो नालो पुत्री? तानिया बाबा। तानिया। ओ तानिया तानिया तानिया, ओ तानिया, हा तव्हां मुंहिंजी फीस ऑनलाइन पे कई आहे? हा वेरी नाइस। मथां वरी प्रसाद जे लाइ 2 गुणियूं बसर बि मोकिले छॾिया। हा बाबा, क्या बात, ठीकु आहे। उहे त चओ। ज़रूरी हुयूं। चओ तव्हांजो कहिड़ो प्रॉब्लम आहे? बाबा ही मुंहिंजो पति महा कंजूस, मक्खी चूस, त मां हिन जे कंजूसीअ मां तंग थी वई आहियां। बाबा हिकिड़ो रुपयो हथ ते नथो रखे। त पोइ तव्हां मुंहिंजी ऑनलाइन रजिस्ट्रेशन जे लाइ फी ऐं बसर किथां आणिया? हा बाबा, जेका पंहिंजे मुड़ुस खां 500 वठी करे घर ख़र्च लाइ ऐं 600 जो हिसाब ॾे, तंहिंमां बि 200 रुपया बचाए रखे, उहा त सिंधी ज़ाल चइबी। स्मार्ट, वेरी स्मार्ट, आई एम प्राउड ऑफ यू। पर बाबा 200 मां पूरो त थोड़े थी पए। तव्हां हिननि जी पुरानी दिल कढी नई दिल विझो त जीअं मूंखे ख़र्च करण खां रोकींदी न। वरी सोच पुत्री, ईअं करे तूं कुझु ग़लति त न करे रही आहीं? न बाबा, पैसो पियो तिजोरीअ में सरे, ॿिए कंहिंजे न मुंहिंजे त कमु अचे न बाबा। बदलायो बदलायो दिल बदलायोसि, जल्दी बदलायोसि। पुट, छा तूं पंहिंजी दिल बदलाइण चाहींदे? ख़र्च घणो ईंदो? कुझु बि न। मतलब मुफ़्त? बिल्कुलु मुफ़्त। वाह, पोइ त हले, मुफ़्त में त सभु कुझु हले। हले हले, ठीकु। हे वठो पुत्री, हे दिल वठो। हाणे तव्हां पासीरा वञी पियो। 5 मिंट में मां तव्हांखे ॿुधायां थो कि छा करिणो आहे। पियो। मां ॿिए क्लाइंट खे अपॉइंटमेंट ॾिनो आहे अचण में। तव्हां पियो। 5 मिंट में मां तव्हांखे ॿुधायां थो कि छा करिणो आहे। माफ़ कजो बाबा, माफ़ कजो। देर थी वई, फ्लाइट लेट हुई हिन करे। एयरपोर्ट खां वठी रस्ते जे खॾनि खुॿनि खां जीअं बचंदे बचंदे पहुची सघियो आहियां। शांत, शांत पुत्र, शांत। इहा ई त मुंबईअ जी महानता आहे कि ज़मीन खां वधीक ट्रैफिक आसमान में हूंदो आहे। खैर, ॿुधाए तुंहिंजो छा प्रॉब्लम आहे? बाबा, ये मुंहिंजी वाइफ शर्मिली आहे। मां चाहियां थो ये थोड़ी फैशनेबल थे, थोड़ी फॉरवर्ड थे, मूंसां गॾु क्लबुनि ऐं पार्टियुनि में उथण वेहण सिखे, पर ये मुंहिंजी ॻाल्हि मने ई नथी। बाबा, तव्हां हिन जी दिलि बदिलाए छॾियो। वरी सोच, ईअं करे तूं कुझु ग़लति त न करे रहियो आहे? ना बाबा ना, तव्हां बसि हिन जी दिलि बदिलाए छॾियो।
पुत्री तोखे इन बाबति कुझु कोन चवणो आहे? मां छा चवां बाबा, मुंहिंजे त कुझु सम्झ में ई कान थो अचे। मुंहिंजो सुहाग, मुंहिंजो सिंदूर, मुंहिंजो समोरो संसार त मुंहिंजे स्वामीअ जे ई चरणनि में आहे। अरे बाबा बाबा ताने जिदल कान बदलाईंदा ना तेस ये सुहाग सिंदूर मुंहिंजे चरणनि खां मथे ई कान्हे थी। बाबा ताने जी पुराने दिल कढी में नई दिल विझी छॾियो। बाबा मुझे दया कयो, बाबा मुझे दया कयो। ठीक आहे तथास्तु। चल यहीं थे हे वठ पुट हे दिल वठ। 5 मिंट हुते भी पासीरो वञी भी मां तोखे ॿुधायां थो कि छा करणो आहे। जी बाबा अचे ते जी जी हेॾा हली अचो हेॾा हली अचो। हाँ तथास्तु। अरे तानिया ए बी तोखे शॉपिंग करनी हुई न? हाँ तोखे शॉपिंग जा पैसा खपंदा न? हाँ ही वठ ही मुंहिंजो पर्स रख। हिन में मुंहिंजा सभु डेबिट क्रेडिट कार्ड अथई। अरे पैसो पियो तिजोरी में सरे छो न तुंहिंजे कमु अचे। हाणे हिकिड़ो कमु करियां थो सभु चेक बुक साइन करे तोखे ॾेई थो छॾियां। तोखे जीअं खपे तूं ख़र्च कर। हाँ बदलजी वई। अरे दिल बदलजी वई, दिल बदलजी वई। वाह 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 दिल बदलजी वई। बाबा तव्हां धन्य आहियो। बाबा तव्हां धन्य आहियो। पर पंहिंजे पतीअ जे फैंटास्टिक फॉर्च्यून मां मुंहिंजे अकाउंट में 2 लाख रुपया ट्रांसफर करण कोन भुलिजे। नो प्रॉब्लम बाबा श्योरली। हाणे ईश्वर तव्हांखे सही राह ॾेखारे। वञो पंहिंजी सभु इच्छाऊं पूरियूं कयो देवी। वञो। अरे हेॾा हलो सेल बंदि थी वेंदो। अरे सेल छो तूं फ्रेश स्टॉक वठ मां वेठो आहियां न। अरे वाह 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 वाह। पैसो पियो तिजोरी में सरे छो न तुंहिंजे कमु अचे। हलो अरे बाबा क्रेडिट कार्ड ते तव्हांजी सही लॻंदी। अचो न जल्दी हलो। अरे जल्दी हलो। हेॾा हलियो अचो। तथास्तु। छा थियो शर्मिली छा थियो? डार्लिंग तुंहिंजो त मूं में ध्यान ई कोन्हे। यू डोंट लव मी एट ऑल। ये ना चो शर्मिली ये ना चो। शर्मिली इहो कहिड़ो नालो आहे? तुंहिंजो मां त क्षमा आहियां। क्षमा क्षमा उहा क्षमा जेका हर महफ़िल जी रौनक थींदी आहे, जंहिं ते हर परवानो पंहिंजी दिलि छॾींदो आहे, जेका सिर्फ़ राति में ई रोशन थींदी आहे, उहा क्षमा। वाह 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 वाह। डार्लिंग हाँ। ॿुध त चओ न। मुंहिंजा वार थोरा चंपू चंपू थी आहिनि। हल त ब्यूटी पार्लर वठी हल मूंखे थोरा वार सेट था करायूं। ऐं ॿुध थोड़ी नयूं मॉडर्न ड्रेसिस था वठूं। हाँ हाँ पोइ डिस्को था हलूं या त क्लब था हलूं। यस यस न ईअं था कयूं हाँ। पब था हलूं। थोड़ा 2-4 पैक चढ़ायूं था पोइ ॾिसूं था छा करणो आहे। यस यस व्हाई नॉट देन लेट्स गो। लेट्स गो देन व्हाट आर वी। एक मिनट तवा धन्य आयो बाबा तवा धन्य आयो। डार्लिंग लेट्स गो लेट्स बी फॉरवर्ड लेट्स बी मॉडर्न लेट्स एंजॉय लाइफ एंजॉय करण लाइ था है। डांस पार्टी रोमांस लेट्स बी रोमांटिक। किसी डिस्को में जाए किसी होटल में खाए कोई देख लेना हमें यहाँ कहीं घूम के आए हम। चलो इश्क लड़ाएं चलो इश्क लड़ाएं चलो इश्क लड़ाएं सनम उहु उहु चलो इश्क लड़ाएं चलो इश्क लड़ाएं चलो इश्क लड़ाएं सनम। बदलायो दिल सां दिल बदलायो। फ्री ट्रायल पीरियड लाइ बदलायो दिल सां दिल बदलायो। बदलायो पंहिंजी दिल बदलायो। वाह भगत वाह छा त नई आखाणी ॾेखारी अथव। पर अॼुकल्ह जे ज़माने में ये नवा नट शट ई त माण्हुनि खे वणनि बराबर नवा नखरा नवा लफड़ा ऐं उन नवनि लफड़नि खे सुलझाइण लाइ नवा रस्ता। बराबर भक्तियाणी बराबर पर हाणे ॿुध हिक वई आहे शॉपिंग करण। बराबर दादी। ऐं ॿी वई आहे पंहिंजो रंग रूप मटाइण। बराबर दादी। हाणे जेसिताईं ई ॿई थी अचनि हा दादी। तेसिताईं दर्शकनि खे थोरो वक़्तु ॾियणो पवंदो हा, बराबर। ऐं उन्हनि खे बि थोरो वक़्तु ॾियणो पवंदो। बराबर त पोइ हाणे मां सम्झां थी इन विच में तेसिताईं दर्शक भले संगीत जो मज़ो वठनि। हा महेश चंद्र साहब हिते ई वेठा आहिनि। संगीत जी महफ़िल चालू रहे। त प्यारी साथ संगत असां वठूं था नंढी नंढी ब्रेक ब्रेक ऐं वरी पेश थींदासीं तव्हांजे साम्हूं ब्रेक ब्रेक के के बाद।